بسم الله الرحمن الرحيم. باب الفضل العلم. وبه قال حدثنا سعيد بن الأثير قال حدثني الليث قال حدثني قيل عن ابن شهاب عن حمزة بن عبد الله بن عمر عن ابن عمر قال سمعت رسول الله صلى الله عليه وسلم يقول بينما أنا نائم أتيت بقدح لبن فشربت حتى. بسم الله الرحمن الرحيم. باب فضل العلم. ही बाब आहे इल्म जी फज़ीलत जे बारे में। माक़बल सां मुनासिबत इहे अथसि त माक़बल में बि इल्म जी फज़ीलत हुई ऐं हिते बि छाजी बयानु थी कयो वञे इल्म जी फज़ीलत। मथे बाब हुयो त इल्मु खॼियो वेंदो, जहालत ग़ालिब ईंदी। हिते इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि ही बाब क़ाइमु करे ॿुधाई त इल्मु सिखो छो त उनजी फज़ीलत आहे, उनजी छा आहे फज़ीलत आहे। इमाम बुख़ारी जो मक़सदु छा आहे त इल्मु वॾी शइ आहे, इल्मु हासिलु करणु छा आहे वॾी शइ आहे, वॾो एज़ाज़ आहे। क़ाल समेत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इब्न उमर फरमाए थो ॿुधो मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि पिया त अना नाइमुन उतीतु बिक़दहि लबनिन, मां निंड पियो हुयुमि, ख़्वाब में मूंखे प्यालो पीआरियो आंदो हुयो मुंहिंजे साम्हूं प्यालो खीर जो। फशरिब्तु, मां पीतुमि, हत्ता अन्नी ला अरा रय यख़रुजु फी अज़फ़ारी, पीतुमि तां त मां महसूसु कयुमि पंहिंजे नहनि ताईं उन जी सेराबी, नहनि ताईं महसूसु कयुमि। सुमा अतईतु फ़ज़ली, पोइ वरी मूंखे ज़्यादा बि ॾिनो हुयो त उहो मां ज़्यादा हज़रत उमर बिन ख़त्ताब खे ॾिनो। साहबा अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल फमा अव्वल त हू, तव्हां उनजी तावील छा कढी आहे? क़ाल अल इल्म, उनजी तावील छा आहे? इल्म। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त ख़्वाब में मूंखे खीर जो प्यालो ॾिनो वियो, उन खीर जे प्याले खे मां पीतुमि, एतिरो सैराब कयुमि, सैराब थियुमि, एतिरो ड्रहु कयुमि जो उन जो असरु केसि ताईं पहुतो? नहनि ताईं। उन जी ताज़गी, उन जो असरु, उन जी झलक पोइ आङुरियुनि जे नहनि ताईं पहुती। उन खां बाद में मां पंहिंजो बचियल खीर जेको पीतुमि उन मां बचाए करे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिनो। साहबा अर्ज़ु कयो अल्लाह जे रसूल इन जी ताबीर छा आहे, ताबीर छा आहे? पाण फरमायूं त इन जी ताबीर इल्मु आहे, माना मां पंहिंजो इल्मु कंहिंखे ॾिनो? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे। हाणे सुवाल इहा त हिते इल्म खे तशबीह ॾिनी वई आहे कंहिंसां खीर सां, इन जी वजह छा आहे? इल्म खे ताबीर कयो वियो आहे खीर सां। हिन जे करे त इंसान जी जेका ग़िज़ा आहे बहितरीनु ग़िज़ा खीर आहे। खीर जे करे इंसान जे जिस्म में ताक़त पैदा थींदी आहे। त अहिड़े तरीक़े सां इंसान जी ग़िज़ा इल्म बि आहे। इल्म जे करे इंसान जी इहा इल्म जी वारी ग़िज़ा सां दुनिया बि ठहंदी आहे ऐं आख़िरत बि ठहंदी आहे। ॼण त इंसान नालो आहे ॿिनि शयुनि जो, हिकु जिस्म जो, ॿियो रूह जो। त इंसान जे जिस्म जी ग़िज़ा खीर, इंसान जी रूह जी ग़िज़ा इल्मु। जॾहिं इंसान जो जिस्म बि टाइट हुजे, रूह बि टाइट हुजे त उहो इंसान कामिल चइबो। सम्झी बा? हल बाबुल फ़तया ववाक़िफ़ अला दाबत वग़ैरहा। वबी क़ाल हदसना इस्माईल क़ाल हदसनी मालिक अन इब्न शिहाब अन आइशा बिन तलहत बिन उबैदिल्लाह। बाबुल फुतिया, फुतिया जमा आहे फतवा जो। फुतिया व वाक़िफ़ुन अला ज़हर दाबत वग़ैरहा। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि ही बाब क़ाइमु करे ॿुधायो त इल्म जी एॾी वॾी फ़ज़ीलत आहे, पोइ जेकॾहिं कोई बि माण्हू आलिम खां कोई बि मसइलो पुछा करे, चाहे आलिम कंहिं सवारी ते हुजे, चाहे सवारी ते न हुजे, चाहे वेठो हुजे, चाहे लेटियल हुजे, त उहो पंहिंजो इल्मु ॿुधाए सघे थो। उहो पंहिंजो इल्मु उन खां फ़तवा जेकॾहिं तलब कयो, चाहे बीठो हुजे त बि फ़तवा ॾेई सघे थो, सवारी ते हुजे बि फ़तवा ॾेई सघे थो, सुतो पियो हुजे त बि फ़तवा। हिकु मख़सूस हैयत में वेही करे फ़तवा ॾियणु ज़रूरी हुन जे लाइ न आहे। पंहिंजे मसनद ते वेहे, बेंच डेस्क अॻितो हुजेसि, पलंग पथरियल हुजेसि, हशाश बशाश थी गुसुल वुसुल करे नवां कपिड़ा पाए पोइ अची फ़तवा ॾे, इहो ज़रूरी न आहे। जहिड़ी बि हालत में हुजे त फ़तवा ॾे त ॾेई सघे थो। उन जे लाइ दलील में आंदई त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल विदा में बीठा,
मिना में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम का माण्हू सुवाल कनि पिया, मसला पुछा कनि पिया। फजाअहु रजुलन फ़क़ाल लम अशउर, हिकिड़ो मर्द आयो, लम अशउर, अल्लाह जा रसूल मां न शियार न कयो आहे। फ़हलक़्तु क़ब्ल अन अज़बह, ज़िबा खां पहिरां मां हलक कराए चुको आहियां, हाणे मुंहिंजे लाइ हुकुम छा आहे? नबी साईं फरमायो इज़बह, हाणे ज़बह कर, वला हरज, कंहिं क़िस्म जो कोई हर्ज न आहे। फ़जाअ आख़र, ॿियो आयो, उन चयो साईं लम अशर, मूंखे ख़बर ई न पई। लम अशर माना मूंखे ख़बर न पई, माना मां जाहिल हिन मसइले खां हुयुमि। फ़नहरतु क़ब्ल अन अर्मिया, रमियुल जिमार खां पहिरां मां नहर करे चुको आहियां। नबी साईं फरमाया हाणे इर्म कर, वला हरज, कंहिं क़िस्म जो कोई हर्ज न आहे। क़ाल फ़मा सुइल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन शैइन क़ुद्दिम वला उख़िर इल्ला क़ाल इफ़अल वला हरज, जेका बि तक़दीम ऐं ताख़ीर जी शइ नबी साईं खां पुछा कई वञे पई, साईं हे मां अॻ में कयो आहे, हे पोइ करिणो हुयो, हाणे छा कयां? नबी साईं फरमायो इफ़अल वला हरज, कर, हाणे कंहिं क़िस्म जी काई तंगी न आहे। आया रमिय ज़बह हलक में तरतीब वाजिब आहे या न आहे? अनाफ़ वटि तरतीब वाजिब आहे। तरतीब जी तक़दीम ऐं ताख़ीर करण जे करे अनाफ़ वटि दम वाजिब थींदुसि, त इन माण्हू ते दम वाजिब आहे। जंहिं कयो चए थो लम अशोर, मूंखे ख़बर ई न पई, मां हलक कराए चुको आहियां ज़बह खां पहिरियां, हालांकि ज़बह खां बाद में हुनखे हलक कराइणो हो। तक़दीम ताख़ीर जे करे अनाफ़ वटि हुन ते छा वाजिब थींदो? दम। छो त तक़दीम ऐं ताख़ीर इन टिनि शयुनि में करण जे इहो तरतीब करणु वाजिब आहे। तरतीब करणु छा आहे? ऐं मसला असां वटि इन्हनि टिनि शयुनि में तरतीब करणु सुन्नत आहे। दलील इफ़ाल वला हरज, भली कर, काई तंगी तो ते न आहे। अनाफ़ दलील में रिवायत पेश कंदा आहिनि जो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मन ख़ालफ़ तरतीब फलयुहरिक दमन, जेकॾहिं मुख़ालिफ़त तरतीब जी कई त फलयुहरिक दमन, उनखे घुरिजे त दम ॾे। तरतीब वाजिब आहे तॾहिं त दम वाजिब थिएसि न, जेकॾहिं तरतीब वाजिब न हुजे त दम वाजिब काॾों थींदो? सम्झे हाल वां अॻिते बढ़। बाब मन अजाबल फुतिया बिशारत जदे वरस वबी क़ाल हदसना, भला हिते फला हरज, हरज न आहे, इन जो जवाबु छा ॾींदा अनाफ़? चए थो फला हरज जो जवाबु हीअ था ॾियनि त उन में आख़िरत जे एतबार सां फला इस्म फिल आख़िरा, आख़िरत में हुनखे गुनाह न थींदो। इल्मु न हुअसि, आख़िरत में पकड़ न अथसि, बाक़ी दुनवी दम हुन ते वाजिब थींदो, आख़िरत में कोई हुनखे पुछाणो न थींदो, त तरतीब छो न कहे? हलो, बाब मन अजाबल फुतिया बिशारत जदे वरस, चए थो फ़तवा जो जवाबु इशारे सां ॾे, हथ सां ॾे या ज़बान सां ॾेई सघे थो। ज़बान सां ॾे, हथ सां इशारो करे, माना फ़तवा जो जवाबु हथ सां बि ॾेई सघे थो इशारे तौरु, ऐं मथे सां बि इशारे तौर ते ॾे त ॾेई सघे थो। हलो, हुनजे लाइ दलील नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई फी हजती फ़क़ाल ज़बहतु क़ब्ल अन अर्मिया, मां ज़बह कई रमीअ खां पहिरियां। क़ाल, भावी फरमाए थो फ़अौमअ बियदिही, नबी साईं पंहिंजे इशारो कयो हथ सां। क़ाल फला हरज, नबी साईं बस। वक़ाल हलक़्तु क़ब्ल अन अज़बह फ़अौमअ बियदिही फला हरज, इहो दलील पकड़ियो इमाम बुख़ारी त फ़तवा माण्हू इशारे सां बि ॾेई सघे थो, कंध जो इशारो हुजे या हथ जो। मिसाल तौरु कोई माण्हू पुछा करे साईं हे जाइज़ आहे नाजाइज़ आहे, नाजाइज़ जे लाइ साईं हे कमु कयां न कयां, माना न कर, हीअं माना न कर, इशारो करे सघे थो। हलो पढ़ो। वबी क़ाल हदसना मक्की इब्न इब्राहिम क़ाल अखबरना हमज़ा बन सालिम, ॿियो दलील रिवायत पेश करे थो, क़ाल समिअतु अबा हुरैरत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल युक़बज़ुल इल्म, इल्मु खॼी वेंदो, वयज़रुल जहल वल फितन, जहालत ज़ाहिर थींदी, ग़ालिब थींदी, फितना ग़ालिब थींदा, ऐं पाण फरमाई वयक्सुरुल हर्ज, हर्ज वधी वेंदा। चयो अल्लाह जा रसूल मल हर्ज, हर्ज छा आहे? फ़क़ाल हाकज़ा बियदिही फ़हर्रफ़हा कअन्नहु युरीदुल क़त्ल, नबी साईं पंहिंजे हथ खे हीअं हीअं कयो, हे हर्ज आहे, माना क़त्ल गारत वधी वेंदी। हाणे ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मसइले जी फ़तवा छा सां ॾिनी? हथ सां इशारो करे फ़तवा ॾिनी, जाइज़ आहे। वबी क़ाल हदसना मूसा बन इस्माइल क़ाल सदक़ल्लाहुल अज़ीम।